बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी जी ख़ासि नशियात सलाम रमज़ान ऐं सलाम रमज़ान ख़ासि प्रोग्राम में तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। अल्लाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। अल्लाह साईं तव्हांखे रोज़ा रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेके दोस्त नथा रखी सघनि उन्हनि खे बि तौफ़ीक़ ॾिए ऐं जेके हरूभरू बग़ैर कंहिं उज़र जे रोज़ो गुसाइनि पिया, अल्लाह साईं उन्हनि खे बि हिदायत ॾिए। अल्लाह साईं उन्हनि जे दिलि में बि अहिड़ो ख़्यालु पैदा करे जो हू रोज़ा रखनि। ऐं हिन महीने में ख़ासि तौर ते जेकी दोस्त हूअं बि ज़िंदगीअ में परेशान रहंदा आहिनि, चवंदा आहिनि त यार ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे ऐं ज़िंदगी हसीन बि आहे ॾुखी बि आहे, ॿई कम हूंदा आहिनि। पर जेकॾहिं पाण क़ुर पाक खे पढ़ंदासीं, अल्लाह ताला जो नाज़िल थियल जेको कलाम आहे असां ते उहो जेकॾहिं पढ़ंदासीं त उन में बहितरीनु उसूल आहिनि ज़िंदगी गुज़ारण जा, रहनुमा उसूल आहिनि जिन खे पाण फॉलो करे, जिन ते पाण अमल करे ॾाढी सुठी बहितरीनु ज़िंदगी गुज़ारे सघूं था। सभ खां पहिरियां जेका सुठी ॻाल्हि आहे उहा इहा तव्हां सां शेयर करणु चाहियां थो ऐं उन ते जेकॾहिं अमल कंदो त ॾाढी सुठी ज़िंदगी गुज़रंदी तव्हांजी। सभ खां पहिरियां त पाण झेड़ेगर न थियूं, झेड़ागर न थियूं। पाण मुस्लमान जेकी भाइरनि जेकॾहिं के रुठल आहिनि, के जेकॾहिं हिक ॿिए खां नाराज़ आहिनि, जेकॾहिं किन जी दिलनि में हिक ॿिए जे लाइ वेछा पैदा थी विया आहिनि, मिट माइट आहिनि, सुञाणूं था पाण खे ख़बर आहे त हीअ ॿई पाण में ठहियल न आहिनि, जेकॾहिं उन ॿिन्ही खे ठाहे वठूं त ॾाढो सुठो नेकीअ जो कमु आहे, इहो भलाईअ जो कमु आहे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां सां शेयर कयां, उहा इहा आहे त कंहिंजी बि गिला न कयो, कंहिंजी बि ग़ीबत न कयो। ग़ीबत ऐं गिला करण सां तव्हां पंहिंजूं नेकियूं विञायो था ऐं इहे नेकियूं पंहिंजूं कंहिं ॿिए खे ॾेई छॾियो था। सो ग़ीबत ऐं गिला खां पासो कयो, कंहिंखे तानो बि न हणो त महिरबानी तव्हांजी। अक्सर असां तानेबाज़ थी विया आहियूं, अक्सर असां ठठोल करे वठंदा आहियूं। इहा ठठोल, इहे ताना कंहिंखे न ॾिजनि त बहितर आहे। ऐं ॿी जेका सुठी ऐं बुनियादी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त पंहिंजो जेको दीन आहे, जेको पंहिंजो दीन इस्लाम आहे, इनखे तव्हां न छॾियो ऐं पराए कंहिं ॿिए जे दीन ते, कंहिं ॿिए जे मज़हब खे छेड़ियो न। उन सां हरगिज़ हथ चुरांद न कयो, उन ते न ॻाल्हायो। हर कंहिंजो पंहिंजो अक़ीदो आहे, हर को पंहिंजे जॻह ते आहे। सो कंहिंजे बि दीन सां हथ चुरांद न कयो, उनखे छेड़ियो बि न ऐं पंहिंजे कम सां कमु रखो त इंतिहाई बहितरीनु ॻाल्हि थींदी। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी ॾाढी सुठी आहे त पाण किन खे अजायो लक़बनि सां सॾींदा आहियूं, जेकी उहे लक़ब उन्हनि खे सुठा न लॻंदा आहिनि। सो इन खां बि थोरो पासो कयो, हसद न कयो, साड़ न कयो, कीनो तव्हां पंहिंजे दिलि में न रखो, कंहिंजी जासूसी बि न कयो। ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं पाण ज़िक्र कयूं त कंहिं बि जेकी ॿियो माण्हू आहे जेको तव्हां खां हीणो आहे, थोरो कमज़ोर आहे, उन ते हुकुम न हलायो हरूभरू जो बि। त इहे सुठा जेके ज़िक्र कयूं था पाण, जेके सुठियूं ॻाल्हियूं जेके पाण कयूं था, इन्हनि ते थोरो अमल कंदासीं त रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो बि ॾाढो सुठो गुज़री वेंदो, पंहिंजी सॼी लाइफ बि ॾाढी सुठी गुज़री वेंदी, पंहिंजी ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत गुज़रंदी, ख़ुशगवार गुज़रंदी, मज़ेदार गुज़रंदी। अॼोको प्रोग्राम बि ॾाढो सुहिणो आहे, मनमोहणो आहे। अॼोके प्रोग्राम में बि ॾाढा सुठा माना था महिमान असांजे प्रोग्राम जो हिसो हूंदा ऐं क़ुर ऐं हदीस जी रोशनी में बि कुझु ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कंदासीं। नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत बि माणींदासीं। पर इन खां पहिरियां असां पंहिंजे प्रोग्राम में उन्हनि महिरबाननि जो ज़िक्र कंदा आहियूं जेकी महिरबान असां सां हिन प्रोग्राम में ताउन कंदा आहिनि, सहकार कंदा आहिनि, असांजा ॿाह ॿेली हूंदा आहिनि ऐं रमज़ान जी हिननि रौनकुनि में वधीक वाधारो आणींदा आहिनि। सभ खां पहिरियां पाण ज़िक्र कयूं था मीज़ान वारनि जो। मीज़ान वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां ताउन कयो आहे, साथ निभाइनि था मीज़ान कुकिंग ऑयल, मीज़ान बनास्पति, मीज़ान कनोल ऑयल। इहे टे शयूं ॾाढियूं फ़ाइदेमंद आहिनि, इंसानी सिहत जे लाइ ज़बरदस्त आहिनि, हानिकार न आहिनि, नुक़सानकार न आहिनि ऐं तव्हां ऐं असांजी सिहत जा ज़ामिन आहिनि। विटामिन ए ऐं डी जो मिक़दारु हूंदो आहे मीज़ान जे कुकिंग ऑइल्स बनास्पतीज़ में ऐं उन में थींदो ईअं आहे त पंहिंजूं हॾियूं मज़बूत थींदियूं आहिनि, पाण चुस्त थींदा आहियूं, पाण भड़ थी वेंदा आहियूं, पाण चाक चङा भला तवाना थी वेंदा आहियूं। मीज़ान कुकिंग ऐं बनास्पती तव्हां वठो पंहिंजनि घरनि में, रंधिणियुनि में ख़ासि तौर ते इस्तेमालु करे ॾिसो। ज़ाइको इन जो ॾाढो ज़बरदस्त आहे, चस ॾाढो ज़बरदस्त आहे, ख़ुशबू ॾाढी भली आहे। इन में जेके पकल खाधा आहिनि खाइण जे लाइ दिलि चवंदी आहे त अञा वधीक वाफ़र मिक़दार में कुझु अञा वधीक खाइजे, छो त मीज़ान हर चीज़ मीज़ान में अच्छी लॻती है न साईं। सो हर चीज़ जेकॾहिं सुठी लॻे थी, भली लॻे थी त पोइ छो न पाण मीज़ान वठूं। ख़ासि तौर ते पाण इन ॾिस में इहो सोचींदा आहियूं त कहिड़ो कुकिंग ऑइल हुजे, छा हुजे, पोइ इनजे करे मां तव्हांखे रिकमेंड कयां थो, तव्हांखे सलाह ॾियां थो त मीज़ान जा इहे कुकिंग ऑइल बनास्पती ऐं कनोल ऑइल तव्हां वठी ॾिसो। मीज़ान वारनि चांहि जी पती बि ॾाढी सुठी आंदी आहे मार्केट में, जंहिंजो नाम आहे अल्ट्रा रिच ऐं अल्ट्रा रिच पती बि ॾाढी ज़बरदस्त आहे। ज़ाइको इन जो भलो हूंदो आहे, कड़क चांहि ठहंदी आहे, भली चांहि ठहंदी आहे, रंग वारी चांहि ठहंदी आहे। कॾहिं कॾहिं के चांहियूं अहिड़ियूं ठहंदियूं आहिनि जिन में रंग न हूंदो आहे, पोइ चवंदा आहिनि पती सुठी न हूंदी। पती ॾाढी भली आहे मीज़ान वारनि जी अल्ट्रा रिच सां गॾो गॾु तव्हांखे ॿुधायां त कोला नेक्स्ट जे नाले सां उन्हनि जो हिकिड़ो ॿियो मशरूब आहे, कोल्ड ड्रिंक बि आहे मीज़ान वारनि जी। सो उन कोल्ड ड्रिंक खे बि तव्हां वापरायो ऐं उनजो बि मज़ो वठी ॾिसो। कोला नेक्स्ट उनजो नालो आहे ऐं उनखां पोइ वरी पाण नेक्स्ट अचूं था जामे शीरीन ते।
जामी श्री ॾाढो सुठो मशरूब आहे, अवाइली वक़्त खां वठी पाण पीअंदा अचूं था, पंहिंजा वॾड़ा बि पीअंदा अचनि था, पाण बि पीअंदा अचूं था। ख़ालिस जड़ी बूटियुनि सां तयारु थींदो आहे, जंहिंमें अरक बि आहे ऐं ख़ालिस जेकी जड़ी बूटियूं आहिनि उहे पंहिंजी सिहत खे सुठो बणाइनि थियूं। अफ़्तार जे दस्तरख़्वान में करशी जामे श्री हुजे त पोइ अफ़्तार जो दस्तरख़्वान वधीक सुहिणो सजंदो आहे। अफ़्तार महिल करशी जामे श्री ज़रूरु नोश फरमायो, ज़रूरु पीओ। ऐं हिन जी सुठी ॻाल्हि इहा आहे त हिन में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि नाहे मिलायल, इहो करशी जामे श्री वारनि जो चवणु आहे। ऐं ज़रूरु मूंखे लॻंदो आहे कॾहिं कॾहिं आउं जॾहिं मिक्स कंदो आहियां पाणीअ में त हीउ ॾाढो घाटो थींदो आहे शरबत, माना इन जो मतिलबु आहे त वाक़ई इहा जेन्युइन ॻाल्हि आहे। इन खां पोइ पाण वरी ज़िक्र कयूं था सर्फ एक्सल जो। सर्फ एक्सल दागनि जो दुश्मन आहे ऐं लिबास सुठो साफ़ु सुथिरो हर माण्हू पाइणु चाहींदो आहे। दागदार लिबास भला केरु पाईंदो? सो जेकॾहिं को सुठो पाण सोचूं पिया त को सर्फ अहिड़ो सुठो हुजे त उनजे लाइ मां तव्हांखे ॿुधायां थो। सर्फ एक्सल मार्केट में मौजूदु आहे, दाग बिल्कुलु ग़ाइबु थी वेंदा आहिनि, परेशान थियण जी का ॻाल्हि न आहे। चांहि हारजी पई आहे, ॿोड़ हारजी पियो आहे, या जेके ज़िद्दी दाग आहिनि जेके सोचो था त कॾहिं को सर्फ उनखे धोई न सघियो आहे, पाण वरी के कपिड़ा धोबी ॾे खणी वेंदा आहियूं, बाबा असांजे हथ जी असांजे वस जी ॻाल्हि न आहे। सो ओॾे वञण जी ज़रूरत न आहे। सर्फ एक्सल जेकॾहिं तव्हां वटि आहे त सर्फ एक्सल तव्हांजे ज़िद्दी दागनि खे, कपिड़नि जे ज़िद्दी दागनि खे बि हटाए मिटाए सघे थो। उनखां पोइ पाण वरी ज़िक्र कयूं था कोविड जी सूरत हाल आहे त कोविड में ख़ासि तौर ते पाण एहतियात कयूं पिया, जम्स खां पाण खे बचिणो आहे त पोइ 99.9% जम्स जी हिफ़ाज़त करे थो लाइफ बॉय जो ही हैंड वॉश कंदा कयो। खाइण पीअण खां अॻु में हैंड वॉश इंतिहाई लाज़मी आहे। हैंड वॉश इंतिहाई इन जे करे लाज़मी आहे त तव्हां कोविड खां बि महफ़ूज़ रहंदो, ॿियनि जरासीमनि खां बीमारियुनि खां महफ़ूज़ थी सघंदो। उनखां सवाइ लाइफ बॉय जो हैंड सैनिटाइज़र बि मार्केट में मौजूदु आहे। किथे किथे पाणी न हूंदो आहे त पोइ जल्दी में पाण हैंड सैनिटाइज़र सां पंहिंजा हथ सैनिटाइज़ करे को खाधो खाई सघूं था, नोश फरमाए सघूं था। सो लाइफ बॉय जो हैंड सैनिटाइज़र जेल बि इंतिहाई लाज़मी आहे, तव्हां वटि हुजणु घुरिजे, ऐं लाइफ बॉय जो हैंड वॉश बि तव्हां वटि हुजणु घुरिजे। इहे ॿई शयूं आहिनि त पोइ थोरो इत्मिनान थिए थो त ठीकु आहे, घटि में घटि जरासीमनि खां थोरो परहेज़ कंदासीं, थोरो एहतियात आहे ऐं कुझु न कुझु पाण खे इत्मिनान ऐं मुतमिनी थिए थी दिलि खे त थोरा सैब आहिनि। सो तव्हांजी ज़िंदगी ईअं ई महफ़ूज़ हुजे, असांजी दिलि चवे थी। प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो आहे, रहमतुनि जो महीनो आहे, बरकतुनि जो महीनो आहे, मग़फ़िरत जो महीनो आहे। ऐं जेकर इन महीने खे कल्ह बि असां जंहिं मज़हबी स्कॉलर सां ॻाल्हि ॿोल कईसीं, हुन चयो पिए त जेकॾहिं हिन महीने खे को सम्झी वठे न, हिन जा फ़ाइदा सम्झी वठे न, त दिलि हुनजी चवंदी त ॿारहों ई रमज़ान हुजे। सो बहरहाल प्रोग्राम जी शुरूआत कयूं था ऐं असांजो जेको पहिरियों महिमान आहे मज़हबी स्कॉलर आहे, भलीकार चऊं था, साईं मदद अली पालारी साहिब असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो साईं? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। बड़ी महिरबानी तव्हांजी, लख थोरा तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो, असांजे प्रोग्राम में आहियो। इन खां सवाइ पाण अॼोके प्रोग्राम में उहा ॻाल्हि बि कंदासीं जेका ॻाल्हि तव्हांजे दिलि में आहे, तव्हां करणु चाहींदा आहियो पर करे न आहियो सघंदा। अलाए छो, अलाए केरु तव्हांखे रोके थो, सुस्तु छो थी पिया आहियो। नेकी कयो, भलाई कयो, चङाई कयो, ॿियनि जे कमु अचो। ऐं ईअं त हर माण्हू जीए थो पर ॿियनि जे लाइ जीअण वॾी ॻाल्हि आहे। सो असां वटि अल ख़िदमत फाउंडेशन बि आहे पाकिस्तान में, ख़ासि तौर ते सिंध में ॾाढो सुठो कमु करे पई। रमज़ान जे हवाले सां राशन पहुचाइण जी ॻाल्हि थी, या यतीमनि जे हवाले सां जेकॾहिं पाण यतीम मिस्कीन बेसहारा जेकॾहिं माण्हू आहिनि उन्हनि खे थोरो आथत ॾियणु, उन्हनि खे के शयूं फ़राहम करणु। ऐं कोविड जी सूरत हाल में इंतिहाई वॾो कमु, सुठो कमु करण वारा माण्हू आहिनि हीअ अल ख़िदमत फाउंडेशन वारा। उन्हनि जो अॼु हिकिड़ो दोस्त असां सां गॾु आहे, वाइस प्रेसिडेंट आहिनि पाण अल ख़िदमत फाउंडेशन जा, भलीकार चऊं था, इंजीनियर उमर फारूक साहब असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं जी? ठीक है आप? शुक्र जी, बिल्कुल। थैंक यू सो मच आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। ऐं इन खां सवाइ नात बहुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माणींदासीं। सुठो नात ख़्वान, सुहिणे आवाज़ जो मालिक अवेस अली ताहिरी पालारी साहिब असां सां गॾु आहे, उनखे पाण भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं कीअं आहियो? ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे। वॾी महिरबानी तव्हांजी बि, लख थोरा तव्हां असां सां गॾु आहियो। ऐं प्रोग्राम जी तरतीब जेकॾहिं अॻिते वधायूं, दिलि मुंहिंजी चवे थी त सुठियूं कचहरियूं बि कयूं ऐं सुठी सनाख़्वानी बि पंहिंजे प्रोग्राम में थींदी, पर इन खां पहिरियां नंढड़ी साईअ जो वक़्तु आहे, मोटी अचूं था, पोइ ख़ुलासी कचहरी कंदासीं। पाण ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। जी
सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हांजी वॾी महिरबानी आहे, तव्हां असां सां जुड़ियल हूंदा आहियो ऐं असां वरी महिरबानी मञींदासीं रीगल फ्रूट फार्म वारनि जा जिन असां सां सहकार कयो आहे। जेको प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में रीगल फ्रूट फार्म वारनि जी वॾी महिरबानी आहे। ऐं फ्रूट फार्म जा जेके जूसिस आहिनि उहे ॾाढा सुठा आहिनि, जेकी हिन वक़्तु मुंहिंजे साम्हूं मुंहिंजी टेबल ते बि स्क्रीन ते तव्हांखे नज़र ईंदा हूंदा। पीअण में ॾाढा सुठा आहिनि, मज़ेदार आहिनि ऐं ख़ासि तौर ते इफ़्तार जे वक़्तु इहा ॻाल्हि हर इन जे करे कयूं था इफ़्तार ॾींहुं, छो त रमज़ान मुबारक जो महीनो आहे, ज़ाहिर आहे सभु रोज़ेदार आहियो। इफ़्तार महिल को एतमाम तव्हां बि कयो हूंदो त रीगल फ्रूट फार्म जा जेके जूसिस आहिनि उहे जेकॾहिं तव्हां पंहिंजे इफ़्तार जो हिसो बणाईंदव त हीअ तव्हांजी उन खे थोरो कंट्रोल करे सघनि था। उन तव्हांजी जेका लॻे थी तमामु घणी उन में फ़ाइदेमंद आहिनि। रीगल फ्रूट फार्म ॾाढा सुठा आहिनि, मुख़्तलिफ़ फ्लेवर्स में मौजूदु आहिनि। मुंहिंजे साम्हूं त 8-10 फ्लेवर मौजूदु आहिनि ऐं इन खां वधीक बि फ्लेवर थी सघे थो हुजनि मार्केट में, पर मां 8-10 फ्लेवर जेके हिते पिया आहिनि इहे इन जो ज़ाइक़ो वठी चुको आहियां। ॾाढा ज़बरदस्त इहे जूसिस आहिनि। रीगल फ्रूट फार्म जा जूसिस वठो, पंहिंजी ज़िंदगीअ खे भरपूर इंजॉय कयो। इन खां सवाइ वेस्ट पॉइंट वारनि जो असां ज़िक्र कंदासीं। किचन जी ॻाल्हि हुजे ऐं किचन होम अप्लायंसिस जो ज़िक्र हुजे त पोइ वेस्ट पॉइंट असांखे यादि अची वेंदो आहे। वेस्ट पॉइंट किचन जी रौनक में इज़ाफ़ो कंदो आहे ऐं उहे सामान मुहैया कंदो आहे, उहे शयूं मुहैया कंदो आहे जेकी किचन जी ज़रूरत हूंदा आहिनि, जंहिंमें मिसाल तौरु पाण कुझु शयूं ॻणाए सघूं था, जंहिंमें अवन थी वियो। वेस्ट पॉइंट जो ॾाढो सुठो अवन आहे जेको तकड़ में ख़राबु न थींदो आहे, रिज़ल्ट ॾींदो आहे, रिज़ल्ट ॾींदड़ अवन आहे ऐं उन जा जूसर मशीन्स बि तमामु घणा आहिनि। ॿियूं बि किचन जूं जेकी शयूं आहिनि उहे वेस्ट पॉइंट वारनि वटि मौजूदु आहिनि। वेस्ट पॉइंट नालो ई काफ़ी आहे। तव्हां मार्केट में ईंदव, किचन जी जेकॾहिं का शइ तव्हांखे वठणी आहे ऐं किचन खे तव्हां भरपूर सींगारणु चाहियो था त पोइ वेस्ट पॉइंट जूं तव्हां शयूं पंहिंजे किचन जो हिसो ज़रूरु कयो। सो वेस्ट पॉइंट ॾाढो सुठो आहे ऐं मयारी आहे, गारंटी वारो आहे। इन खां सवाइ रूह खे राहत ॾियण जे लाइ रूह अफ़ज़ा बि लाज़मी आहे। रूह अफ़ज़ा हमदर्द वारनि जो, रूह अफ़ज़ा तव्हांजो, रूह अफ़ज़ा असांजो। रूह अफ़ज़ा वॾे शौक़ चाह सां, नंढा वॾा पका पोड़ा अदियूं भेनरूं सभई रूह अफ़ज़ा खे वॾे चाह शौक़ प्यार पाबो सां पसंदि कंदा आहिनि ऐं पीअंदा पिया आहिनि। रूह अफ़ज़ा जो मशरूफ़ सालों साल तव्हां असां पीअंदा रहंदा आहियूं ऐं उहो ई ज़ाइक़ो, उहो ई चस, उहो ई मयार रूह अफ़ज़ा वारा अञा ताईं रखंदा अचनि था। रूह अफ़ज़ा वारनि जी वॾी महिरबानी जिन असांजे प्रोग्राम खे रौनक बख़्शी, असांजे प्रोग्राम में असां सां सहकार कयो। पाण अल ख़िदमत फाउंडेशन जी थोरी देरि पहिरियां ॻाल्हि कई हुईसीं। ॻाल्हि जो आगाज़ बि हितां ई कयूं था। असां सां गॾु मानाइतो साथी इंजीनियर उमर फारूक साहिबु गॾु आहिनि, जेकी वाइस प्रेसिडेंट आहिनि अल ख़िदमत फाउंडेशन जा। सभ खां पहिरियां आगाज़ जेको कजे थो रमज़ान मुबारक खां ई कजे थो। रमज़ान मुबारक में सर राशन की कोई मुहिम चला रहे हैं आप, उसके हवाले से थोड़ी डिटेल बता दें, कहाँ पर ये मुहिम चल रही है और किस तरह से ये सारा कुछ कर रहे हैं आप? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल ख़िदमत फाउंडेशन वैसे तो 7 एरियाज़ में काम करती है और पूरे साल ही हमारी ये एक्टिविटीज़ जो है जारी रहती हैं, जिसमें कफ़ालत यतामा भी है, राशन की एक कैंपेन भी है, फिर कोरोना के अंदर भी काफ़ी सारा काम ने किया है। इसके अलावा हेल्थ के हवाले से हमारे क्लिनिक हैं, हॉस्पिटल्स हैं वो चलते हैं, एम्बुलेंसेज हैं वो चलती हैं। तालीम के हवाले से हमारा काम है, कफ़ालत यतामा का, इस तरह मैंने आपको बताया है। इस तरह मवाख़ात के ज़रिए जो है वो हम गैर सूदी कर्जा जो है वो लोगों को पहुँचाते हैं। इस तरह कम्युनिटी सर्विसेज हैं जिसके अंदर लोगों को मुख्तलिफ चीज़ें जो है वो पहुँचाई जाती हैं। तो ये पूरे साल ही हमारी एक्टिविटीज़ जो है जारी रहती है। रमज़ान का महीना रहमतों का महीना है, एक्टिविटीज़ बढ़ जाती हैं। जी हाँ, रहमतों का महीना है, बरकतों का महीना है। हम सभी लोग जो है वो उसके दिल नरम होते हैं और हम अल्लाह की राह के अंदर खर्च भी कर रहे होते हैं और हमारी भी रिस्पॉन्सिबिलिटीज़ बढ़ जाती हैं कि जब लोग हम पर एतमाद करते हैं तो हम रमज़ान के महीने के अंदर लोगों तक पहुँचाएँ। अच्छा, रमज़ान के महीने के अंदर जो स्पेशल ख़ास तौर पे इश्यूज़ आते हैं वो ये कि राशन के हवाले से काफ़ी मसाइल होते हैं लोगों को, क्योंकि रमज़ान के अंदर लोग रोज़ा रख रहे होते हैं, इफ्तार कर रहे होते हैं, सहरी कर रहे होते हैं। तो उसमें किस तरह हम लोगों के मसाइल को हल कर सकें, जो मुश्किलात के अंदर लोग हैं उनके किस तरीके से हम काम आ सकते हैं। इसलिए रमज़ान के महीने के अंदर हमारे पाकिस्तानी जो हैं वो वैसे भी काफ़ी जो है वो लोगों के सदका भी करते हैं, खैरात भी वगैरह करते हैं। तो इसलिए अल ख़िदमत फाउंडेशन भी ये कोशिश करती है कि जो हमारे ऐसे लोग हैं कि जो उस तरीके से राशन ख़रीद नहीं सकते हैं, और आजकल तो वैसे हालात बड़े मुश्किल के अंदर हैं, बेरोज़गारी बढ़ गई है, कोरोना की वजह से लोगों के कारोबार ख़त्म हो गए हैं। तो वहाँ पर जो अच्छे खासे लोग भी थे, यानी कि जो पिछले साल राशन लेकर इस्तेमाल नहीं करते थे, वो इस साल बेचारे वो भी राशन लेने पे मजबूर हो गए हैं। जो पिछले साल राशन खुद दिया करते थे वो इस साल जो है वो राशन लेने पे मजबूर हो गए हैं। तो ये हालात हमारे मुल्क के अंदर चल रहे हैं, जिसके लिए हमारी रिस्पॉन्सिबिलिटीज भी बढ़ जाती हैं। और इस पूरे रमज़ान के महीने के अंदर हमारी ये पूरी कैंपेन चल रही होती है ताकि हम लोगों तक जो है वो राशन को जो है पहुँचा सकें, ताकि उनके अफ्तार और सहर के जो औकात हैं वो अच्छे तरीके से गुजर सकें। तो रमज़ान का पूरा महीना जो है वो इसी तरीके से लोगों तक राशन पहुँचाना, उनके मसाइल को हल करना, फिर उसके बाद 15 रमज़ान के बाद ईद
عید کے معاملات شروع ہو جائیں گے, عید کے لیے پھر جو ہے وہ کوششیں جو ہے وہ چل جائیں گی, آگے چلی جائیں گی. تو اس لیے ابھی تو پورے رمضان کے مہینے کے اندر راشن کا پیکیج ہمارا چل رہا ہے, تو تقریباً 4000 کے قریب ایک گھر کا راشن جو ہے وہ ہم لوگوں تک پہنچاتے ہیں. اس پہ مزید بات کرتے ہیں. ہن وقت اساں ہن پروگرام میں شامل کیوں تھا سنو آواز ادا سنگ ہے اویس علی طاہری پالاری صاحب نعت بحضور سرور کائنات صلی اللہ علیہ وآلہ وسلم بدھण جی ساتھ ماڻيون تھا. جی ادا اویس بسم اللہ کयो. صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیہ یا حبیب اللہ. او جان جانا او شاہ شاہ او جان جانا او شاہ شاہ جگر میں تُجھ جو جواب نائے حسین چہرو ایں لال لبڑا حسین چہرو ایں لال لبڑا یہ گلن میں گلاب نائے جڈین یاری کھلی کھکاری دلیوں گزارے حبیب ٹھاری جڈین یاری کھلی کھکاری دلیوں گزارے حبیب ٹھاری جھلک ڈٹھی جن میٹھا جی جھلک ڈٹھی جن میٹھا جی حشر جو ان تے حساب نائے او جان جانا او شاہ شاہ جگر میں تُجھ جو جواب نہ ہے میٹھا تو مانگی ملی گواہی سخا میں سجکھا سجی ہو آئی سوالی خالی چھجو ہو جے تو سوالی خالی چھجو ہو جے تو یہ لکھو کئی کتاب نائے او جان جانا او شاہ شاہ جگن میں تُجھ جو جواب نہ ہے جمال تُجھ جو کمال تُجھ جو خدا کیو خوش خصال تُجھ جو جمال تُجھ جو کمال تُجھ جو خدا کیو خوش خصال تُجھ جو سجن کھاں سائیں حیات آئی سجن کھاں سائیں حیات آئی گھٹیو نہ تُجھ جو شباب آئے او جان جانا او شاہ شاہ جگن میں تُجھ جو جواب نائے ہی کرم لا جو سوال آئے مٹھا چھڑیو مو ملال لائے آواساں اوریاں اندر جو گالیوں آواساں اوریاں اندر جو گالیوں حبیبتوں خاں حجاب نائے او جان جانا او شاہ شاہ جگن میں تُجھ جو جواب نائے. سبحان اللہ جزاک اللہ سائیں جزاک اللہ. ننڈی ساگی جو وقت تو ہے ناظرین تاں سنگت رہے جو ڈسندا رہے جو پنجو پروگرام سلام رمضان. سلام رمضان
सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी सलाम रमज़ान में तव्हांखे हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾो गॾु असां उन्हनि मुअज़्ज़िज़ असांजा जेकी महिरबान आहिनि जेकी ख़ासि तौर ते असांजे प्रोग्राम जो हिसो हूंदा आहिनि उन्हनि सां कचहरी बि कंदा आहियूं पर उहे महिरबान तव्हांखे ॻणाईंदा आहियूं यादि ॾियारींदा आहियूं जिन असां सां ताउन कयो आहे। सभ खां पहिरियां वरी हाणे हिन लम्हे हिन ब्रेक में तव्हांखे ॿुधायां त मिचल्स वारनि असां सां ताउन कयो आहे। मिचल्स वारनि जी वॾी महिरबानी लख थोरा। GFC फैन्स वारनि असां सां ताउन कयो आहे। GFC फैन ॾाढा सुठा पखा आहिनि, हवादार पखा आहिनि, मज़बूत पखा आहिनि, पाइदार गारंटी वारा पखा आहिनि। ऐं हिन खां सवाइ क्विज़ वारो शरबत आम जाम पीए थो माण्हू। क्विज़ जो शरबत ॾाढो सुठो थींदो आहे, भलो थींदो आहे, मिठो थींदो आहे, सुठो थींदो आहे। क्विज़ जो शरबत वठो ऐं अफ़्तार जा रंग ॿीणा कयो। इन खां सवाइ 7 अप वारनि बि असां सां ताउन कयो आहे। खाधे पीते घणे खाधे पीते खां पोइ दिलि चवंदी आहे का सुठी कोल्ड ड्रिंक हुजे उन में 7 अप जो जेकॾहिं इंतिख़ाबु कयो चूंड कयो त ॾाढो सुठो रहंदो। 7 अप वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां ताउन कयो आहे। नंढड़ा ॿार पितकड़ा ॿारनि जो पेट पूरो मतिलबु ईअं खणी चओ त भरबो न आहे उन पेट खे भरण जे लाइ श्रीलेक वारनि मुख़्तलिफ़ शयूं मार्केट में आंदियूं आहिनि। श्रीलेक जी ग़िज़ा तव्हां उनखे खारायो, पंहिंजे ॿार जो जेको टमी जेको आहे न उहो पूरो भरे छॾियो ऐं ॿारु तव्हांजो सिहतमंद रहंदो। श्रीलेक नंढनि ॿारनि जी नंढी ग़िज़ा आहे ऐं दूध मिला दलिया जंहिंखे पाण चऊं उहो तव्हां खाराए सघो था। श्रीलेक वारनि जी वॾी महिरबानी जिन अॼोके प्रोग्राम में असां सहकार कयो आहे। हाणे पाण हलूं था मीज़ान जो किचन में जिते अदीब आसमा ख़ान पहुची वई आहे उनखे पाण वेलकम चऊं था। अस्सलाम वालेकुम अदी, कीअं आहियो भेण? ठीकु आहियो? वॾी महिरबानी आहे तव्हांजी बि। तव्हां बि ईंदा आहियो असांजे प्रोग्राम में न सुठो लॻंदो आहे। असांजूं वधियूं भेनरूं इलाही टेलीफोन्स करे तव्हांजी तारीफ़ बि कनि थियूं ऐं ॿुधाइनि थियूं त असांजो जेको मीज़ान जो जेको किचन आहे रंधिणो इहो ॾाढो सुठो वञे पियो, इहो सेगमेंट ॾाढो सुठो वञे पियो। अॼु तव्हां छा सेखारींदव मूंखे ऐं ॾिसंदड़नि खे बि? असां सां ताउन कयो आहे हमदर्द रूह अफ़ज़ा वारनि। जी जी। हिननि सां गॾु ई असां हिकिड़ो जेका आहे फ्रूट आलमंड शेक था ठाहियूं जेको ॾाढो एनर्जेटिक आहे ऐं हेल्दी आहे। सहरी में तव्हां हे ठाहे सघो था ऐं ॿारनि खे ऐं तव्हां पाण बि हे पीए सघो था। ऐं हिन में जेका असां विझंदासीं उहे आहिनि केरा आहिनि, चीकू आहिनि ऐं आलमंड्स आहिनि, हे बादाम सही सही ऐं क्रीम आहे, खीर आहे, चीनी आहे ऐं असांजो हमदर्द जो रूह अफ़ज़ा। माना हिकिड़ो सुठो शरबत ठही वेंदो, शेक ठही वेंदो। सही सही, ॾाढो सुठो। पोइ तव्हां इहो ठाहे वठो ऐं ॿुधाए त तव्हां छॾियो आहे, असां वरी ॾिसंदासीं प्रैक्टिकली त कीअं था ठाहियो। मदद अली पालारी साहिबु असां सां गॾु आहे, मज़हबी स्कॉलर। मदद अली पालारी साहिबु इहो ॿुधायो मूंखे त रमज़ान जो बाबरकत महीनो, रोज़ रोज़ाए त रोज़ो बि रखनि था, सवाब हासिलु कनि था, नेकियूं कमाइनि था, पर हिन महीने में रोज़ानो केतिरा गुनाहगार बख़्शिया वेंदा आहिनि? थोरो इन हवाले सां ॿुधाइजो। हदीसनि में मुस्ताफ़ा शरीफ़ जी हदीस आहे त हर राति यानी जॾहिं रोज़ो इफ़्तार थिए तो हर राति 60,000 बख़्शिया वञनि था। अच्छा। बल्कि बाज़ रिवायतनि में एतिरो थो अचे यानी हर ॿिए ॾींहुं यानी जीअं पहिरें ते 60,000 त ॿिए ते 1,20,000 हर ॿिए ते वधाए वञनि था। अच्छा अच्छा। यानी अल्लाह जी हिन असां हिन प्यारी उम्मत जे मथां एॾी करम नवाज़ी, एॾी महिरबानी आहे जो बाज़ रिवायतनि मुताबिक़ जेतिरा आम ॾींहंनि में बख़्शिया वञनि था, आम ॾींहंनि में ॿिया ॾींहं जेके एतिरा आख़िरी लास्ट डे जेको बि हुजे थो जेके चंड राति चऊं ओतिरा सभु वरी उन ई राति बख़्शिया वञनि था। हा हा हा, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अञा बि फ़ाइदो न वठूं हिन महीने जो। अञा सही न फ़ाइदो वठूं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इंजीनियर उमर फारूक साहब हमारे साथ हैं, तो फारूक साहब मुझे बताएं कि कोविड में क्या सरगर्मियाँ रही ख़ासतौर पर अलखिदमत के हवाले से? बस कोविड तो पूरी दुनिया को ही अपनी लपेट में ले गया है और हम तकरीबन 1-1.5 साल से अब इसके जो है शिकंजे में आपकी जिम्मेदारियां बढ़ गई होंगी, चैलेंज बस ऐसे ही था कि कोविड तो किसी को समझ ही नहीं आ रहा था कि है क्या चीज़। तो पिछला पूरा हमने साल गुजारा और उसके अंदर हमें अपना लाइफ स्टाइल चेंज करना पड़ा और जो मसाइल मुश्किलात आम लोगों की बढ़ती चली गई तो रिस्पॉन्सिबिलिटीज बढ़ती गई। लेकिन इसमें बहुत अच्छी चीज़ जो है पूरी दुनिया के हवाले से तो नहीं मैं कहता, लेकिन पाकिस्तान के हवाले से कि पाकिस्तान में तमाम लोगों ने इसमें कोशिश करके कुछ ना कुछ अपने हिस्सा जो है वो अदा किया है और पूरी पाकिस्तानी कौम ने मिलके जो है वो अपने उन लोगों की मदद की कि जो लोग मुश्किल के अंदर थे, मुश्किलात के अंदर थे, जिनके रोज़गार ख़त्म हो गए थे, लेकिन पूरी पाकिस्तानी कौम ने मिलकर मदद की। और इसमें कोई ऐसा भी नहीं था कि कोई जिसके पास पैसे हैं तो वही मदद कर रहा है, बल्कि जिनके पास नहीं थे उन्होंने भी बहुत सारी मदद की है। यानी जिसके पास अगर 2 दिन का खाना था तो उसने 1 दिन का किसी के साथ शेयर किया है और हमने इसी तरीके से पूरा कोविड जो है गुजार लिया। ये पूरा कोविड जो है एक मुश्किलात के अंदर था, जिसके अंदर लोगों को राशन पहुँचाना, लोगों के रोज़गार ख़त्म हो गए थे और अभी तक भी बुरा हाल है, अभी तक भी उस तरीके से कारोबार बहाल नहीं हुआ है, तो वो पहुँचाना था। उसके बाद सैनिटाइज करने के लिए, लोगों का लाइफ स्टाइल चेंज करने के लिए, फिर जिन मुश्किलात से लोग गुजर रहे थे, एक तो उसमें ये था कि
کہ جو لوگ افیکٹڈ تھے, یعنی کہ جن لوگوں کو کورونا ہو گیا ان کے لیے آپ کیا چیز کر رہے ہیں. جو ہمارا میڈیکل کا پورا سیٹ اپ جو تھا, اس میں ہماری 300 کے قریب ایمبولینس ہیں اور 52 کے قریب ہاسپٹل ہیں, وہ ہم نے سارے گورنمنٹ کو جو ہے وہ ان کے ڈسپوزل پہ دے دیے تھے کہ آپ جس کو جس طرح چاہیں جو ہے استعمال کریں. اس طرح پی پی ایس کٹس تھیں جو گورنمنٹ نے پہنچا نہیں سکی تھی ڈاکٹرس کو, وہ ہم نے کوشش کی کہ ڈاکٹرس تک جو ہے وہ پہنچائی جائیں. اس لیے جیسے ملک سے باہر سے جو لوگ آ رہے تھے, جو لاشیں آ رہی تھیں, جو لوگ آ رہے تھے, ان کو پہنچانے کے لیے کوئی تیار نہیں تھا. گورنمنٹ کے بھی ادارے اس طریقے سے ان کورونا کے جو مر گئے تھے لوگ باہر اور ان کی جو لاشیں آ رہی تھیں ان کو اس طریقے سے ٹریٹ نہیں کر پا رہے تھے. تو ہمارے والنٹیئرز نے پورے پاکستان کے اندر ان کی لاشیں وصول بھی کی اور ان کے گھروں تک بھی پہنچائیں. اس لیے پورے کورونا کا ایک پورا تھا جس میں پوری پاکستانی قوم نے مل کے, پاکستان کے تمام اداروں نے مل کے اس کا جو ہے مقابلہ کیا ہے. یتیموں کی بھی کفالت کر رہے ہیں الخدمت والے, تو اس حوالے سے اس رمضان کے مہینے کے اندر ہم 15 رمضان کو عالمی یوم یتامہ جو ہے وہ مناتے ہیں. اچھا, اور یہ الخدمت فاؤنڈیشن نے شروع کیا ہے یوم یتامہ, عالمی یوم یتامہ جو ہے وہ اس کو مناتے ہیں 15 رمضان کو. اور یہ ہماری رمضان کے اندر کمپین یہ بھی ہوتی ہے کہ جو ہم یتیم بچوں کی کفالت کرتے ہیں ان کے لیے جو ہے ہم لوگوں تک اویئرنیس بھی بڑھائیں اور سب کو اس کے اندر شامل کر لیں. پاکستان کے اندر کوئی 42 لاکھ بچے جو ہے وہ یتیم ہیں اور الخدمت فاؤنڈیشن کوشش کر رہی ہے کہ ان یتیم بچوں کی کفالت کی جائے کہ جن کا کوئی پرسان حال نہیں ہے, جن کی کوئی مدد نہیں کرتا ہے, تو ہم اس کے مددگار بن جائیں اور ہم اس کے ساتھ جو ہے لے کے چلیں. اللہ کے نبی کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم نے یتیم بچوں کی کفالت کا بہت زیادہ ذکر کیا ہے. اب میں وہ مشہور واقعہ یاد ہے کہ اللہ کے نبی کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جو ہے وہ عید کے دن نکلے اور دیکھا تو باقی بچے کھیل رہے تھے اور ایک بچہ سائڈ پہ بیٹھا ہوا تھا, اس نے نئے کپڑے بھی نہیں پہنے ہوئے تھے, اور اس سے جا کے پوچھا کہ بھائی تمہیں کیا ہوا, تو کہتا میں یتیم ہوں, مجھے کوئی دلانے والا نہیں ہے. تو اللہ کے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم نے اس کو اون کیا, ٹھیک ہے نا, اس کو ساتھ لے گئے اور کہا کہ تمہاری بہن فاطمہ ہو اور تمہارا والد جو ہے وہ محمد صلی اللہ علیہ وآلہ وسلم ہو. تو اس لیے یہ سب کے لیے, پوری آنے والی امت مسلمہ کے لیے اللہ تعالیٰ کے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم نے تعلیم دی ہے کہ جو یتیم بچہ ہے وہ ہر مسلمان کی ذمہ داری ہے. اس لیے پاکستان کے یہ 42 لاکھ بچے جو ہے وہ پورے پاکستانی قوم کی ذمہ داری ہیں. ہم اس وقت جو ہے 20,000 یتیم بچوں کی کفالت جو ہے وہ ان کے گھروں کے اندر کر رہے ہیں, اور ہمارے یہ 2 سیگمنٹ ہیں. ایک گھروں کے اندر ہم کفالت کرتے ہیں جس پہ ہمارا خرچہ تقریباً کوئی 4,000 روپیہ پر منتھ ایک بچے کا خرچہ آتا ہے, اور اس کے علاوہ ہمارے آغوش سینٹر ہیں جہاں پہ یتیم بچوں کو ہم لا کے ان کی بورڈنگ, اسکولنگ اور ان کی میلز کا جو ہے وہاں پہ انتظام کرتے ہیں, اور وہاں پہ وہ ہاسٹل کے اندر رہتے ہیں. اور ہم پورے پاکستان کے اندر جو سب سے بہترین بورڈنگ اسکول کے اندر فیسلٹیز دی جاتی ہیں وہ ہم وہاں پہ یتیم بچوں کو وہاں پر دے رہے ہیں, جس کے اندر ہمارا 10,000 روپے مہینہ کا ایک بچے کا خرچہ آتا ہے. اس لیے یہ ہماری پوری پاکستانی قوم کی اویئرنیس کے لیے بھی ہے, اور ہمیں کوشش کرنی چاہیے کہ جو یتیم بچے ہوں ان کی کفالت ہمیں کرنی چاہیے. سارے یتیم بچوں کی ہم کفالت کریں گے تو پاکستان کا ایسیڈ بھی بنیں گے اور آئندہ آنے والی زندگیوں کے اندر یہ اچھی زندگی جو ہے وہ گزار سکیں گے. الخدمت فاؤنڈیشن نے تو یہ کیا ہے کہ ایک برج بنی ہے لوگوں کے درمیان اور یتیموں کے درمیان. تو ہم بتاتے ہیں کہ جی یتیم بچے یہ موجود ہیں اور جو اس میں ہمارے ساتھ تعاون کرنا چاہتا ہے تو ہم اس کی رپورٹ ہی بھیجتے ہیں. یعنی جو فرد یہ سمجھتا ہے کہ میں نے یتیم بچے کی کفالت کرنی ہے, ہر 3 مہینے کے بعد اس کی اسکول کی رپورٹ جو ہے وہ اس ڈونر کو جو ہے بھیجی جاتی ہے تو اس کو اسپانسر کر رہا ہوتا ہے. اس لیے ایک تو اس سے یہ فائدہ ہوتا ہے کہ ٹرانسپیرنسی رہتی ہے, اور دوسرا اس کا یہ فائدہ ہوتا ہے کہ اس کی ایک اٹیچمنٹ بنتی ہے کہ میں کسی یتیم بچے کی کفالت مخیر حضرات کو بھی پتہ چلتا ہے کہ بھائی صحیح کام ہو رہا ہے, اور اس میں وہ شامل بھی ہو جاتے ہیں. جب ان کو رپورٹ ملتی ہے ان کو پتا ہوتا ہے کہ کون سے شہر کے, کون سے گاؤں کے, کس اسکول کا کون سا بچہ میں آن کر رہا ہوں جس کو میں اسپانسر کر رہا ہوں. اس لیے ہماری یہ کوشش ہے کہ اس پاکستان کے اندر جو ہمارے یتیم بچے ہیں اس کے لیے ایک گھرانہ ایک یتیم بچہ, جس طریقے سے ہم اپنے 2, 3, 5 بچوں کی کفالت کر رہے ہوتے ہیں اپنے گھر کے اندر, اپنے بچے پال رہے ہوتے ہیں, اس طریقے سے ہم کسی ایک یتیم بچے کی کفالت اپنے ذمہ لے لیں تو انشاءاللہ 2030 تک پورے پاکستان میں کوئی یتیم بچہ ایسا نہیں ہوگا کہ جس کے پیچھے کوئی کھڑا نہ ہو, جس کے پیچھے کوئی اسپانسرشپ نہ ہو, جس کے پیچھے کوئی اس کو سپورٹ کرنے والا نہ ہو. تو اسی طریقے سے ہم انشاءاللہ آگے بڑھیں گے اور یتیم بچوں کی کفالت کریں گے. کفالت سینٹرز کراچی میں ہیں یا کہاں پر؟ یہ پورے پاکستان کے اندر, گاؤں کے اندر بھی ہے, پورے پاکستان کے اندر, صرف کراچی کے اندر نہیں ہے بلکہ پورے پاکستان کے اندر. ہمارے 15 جو ہے وہ جو آغوش سینٹر ہیں وہ اس وقت فعال ہیں جو کام کر رہے ہیں. ہمارے سندھ کے اندر 3 آغوش سینٹر بن رہے ہیں, ایک کراچی کے اندر, ایک حالہ کے اندر بھٹشا کے بالکل سامنے مین روڈ پہ نیشنل ہائی وے کے اوپر, اور ایک ہمارا بن رہا ہے کشمور کے اندر. تو یہ 3 ہمارے آغوش جو بن رہے ہیں. ایک انشاءاللہ اسی سال آپریشن میں آ جائے گا, ایک اگلے سال انشاءاللہ آپریشن کے اندر آ جائے گا. تو وہاں پہ انشاءاللہ 500 سندھ کے یتیم بچے جو وہاں پر آ کے اس کے اندر رہیں گے. اس کے علاوہ سندھ کے تقریباً 2000 یتیم بچوں کی ہم گھروں پہ کفالت کر رہے ہیں. گھروں پہ کفالت ہم کس طرح کرتے ہیں کہ بعض یتیم بچے ایسے ہوتے ہیں کہ جن کے والد نہیں ہوتے لیکن والدہ ہوتی ہیں, وہ بھی یتیم ہی کہلاتے ہیں. ان کی کفالت ان کے گھر پہ ان کی والدہ کے ساتھ رہتے ہیں, اور ہم ان کی اسکول کی فیس ادا کرتے ہیں, اس کی کتابوں کا انتظام کرتے ہیں, اس کے یونیفارم کا انتظام کرتے ہیں, اور اس کے کھانے پینے کے لیے کچھ پیسے اس کی والدہ کو پیسے دیے جاتے ہیں. اس طریقے سے بعض لوگ ایسے ہوتے ہیں کہ جن کے اپنے چچا کے گھر پہ رہتے ہیں, اپنے ماموں کے گھر پہ رہتے ہیں, خالہ کے گھر پہ رہتے ہیں, نانی کے گھر پہ رہتے ہیں. تو ان یتیم بچوں کی ہم ان کے گھروں پہ کفالت کرتے ہیں, اور ان کو یہ جو پیسے
جو ہے پہنچائے جاتے ہیں. اور یہ بھی ہم ٹرانسپیرنسی رکھنے کے لیے بھی اور ان کی عزت نفس بھی مجروح نہ ہو, اس لیے ہم یہ پیسے جو ہے ان کے ڈائریکٹ اکاؤنٹ کے اندر بھیجتے ہیں, تاکہ کوئی فرد, میں یا کوئی اور فرد ان کو جا کے پیسے نہ پکڑائے, تاکہ ان کو برا نہ لگے یا کسی کو معلوم نہ ہو کہ یہ ان کو دیا جا رہا ہے. ان کے اکاؤنٹ والد والدہ کا اکاؤنٹ کھلواتے ہیں اور ڈائریکٹ اس کے پیسے جو ہے وہ اس کے اکاؤنٹ کے اندر جاتے ہیں, اپنے ATM سے نکال کے اس کو استعمال کرتی ہے. اس لیے یہ پوری پاکستانی قوم کو مل کے ہم یہ دعوت دیتے ہیں کہ یتیم بچوں کی کفالت کے اندر ہمارا ساتھ دیں, اور ہم انشاءاللہ پورے پاکستان کے یتیم بچوں کی کفالت کریں گے. اللہ کے نبی کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم نے بشارت دی ہے کہ جس نے ایک یتیم بچے کی کفالت کی وہ جنت میں اس طریقے سے میرے ساتھ ہوگا جس طرح یہ 2 انگلیاں ایک ساتھ ہیں. یعنی اس یتیم بچے کی کفالت کے نتیجے کے اندر ایک تو آپ یتیم بچے کی کفالت کر رہے ہوتے ہیں, دوسرا آپ کی جنت پکی ہو جاتی ہے. اللہ کے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم نے بتا دیا کہ جو یتیم بچے کی کفالت کرے گا وہ جنت میں میرے ساتھ ہوگا, اور جنت بھی ملے گی اور نبی کریم صلی اللہ علیہ وسلم کی رفاقت بھی ملے گی. چلیں جی, بہت شکریہ عمر فاروق بھائی, آپ ہمارے پروگرام میں تشریف لائے, بہت ساری اچھی باتیں سننے کو ملی اور ہم بھی آپ کے ساتھ ہیں. تھینک یو سو مچ, آپ پروگرام میں تشریف لائے. इन खां पोइ वरी पाण मोटूं था त मीज़ान जे किचन में भलूं था, आदि वासमा खां पुछा कंदासीं त किथे पहुतो कमु, पर नंढड़ी साई पहिरियों लाज़मी आहे. नंढड़ी साई वठूं था, तव्हां असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो. सलाम रमज़ान. सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था. अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताबन कयो आहे लज़ीज़ा खीर मिक्स वारनि. लज़ीज़ा खीर मिक्स मिठो खाइणु हूअं बि लाज़मी आहे, ऐं मानी टिकी खाइण खां पोइ हल्को फुल्को मिठो ज़रूरी आहे, ऐं जेकॾहिं लज़ीज़ा जो खीर मिक्स हुजे त पोइ साईं छा ॻाल्हि कजे. लज़ीज़ा खीर मिक्स वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां ताबन कयो आहे. स्टाइलो वारा बि असांजे हिन प्रोग्राम में ताबन फरमाइनि था. स्टाइलो जा मुख़्तलिफ़ शहरनि में आउटलेट्स आहिनि, तव्हां विज़िट कयो, उते ॾाढा सुठा सैंडल, नएं डिज़ाइननि वारा सैंडल्स तव्हांखे मिलंदा, हैंडबैग्स मिलंदा, तव्हांखे ख़ुशबूदार परफ्यूम मिलंदा, आर्टिफिशियल ज़ेवर बि मिलंदा. स्टाइलो वारनि जी वॾी महिरबानी जिन हिन प्रोग्राम में असां सां ताउन फरमायो. ऐं ब्रिज पावर बैटरीज़ वारनि जी वॾी महिरबानी. बिजली वञे परवाह नाहे, बिजली अचे न अचे थोड़ी परवाह हूंदी आहे, पर ब्रिज पावर जूं जेकॾहिं बैटरीज़ आहिनि त पोइ परवाह नाहे पाण खे. ब्रिज पावर वारनि जी वॾी महिरबानी. असां सां ताउन फरमाइण जे लाइ ओरिएंट वारनि जा लख थोरा. ओरिएंट वारनि जूं फ्रिजूं तव्हां ॾिठियूं हूंदियूं, उन्हनि जूं एसियूं तव्हां ॾिठियूं हूंदियूं. एसी ऐं फ्रिज में कूलिंग में ज़बरदस्त आहे ओरिएंट. ओरिएंट नालो एतमाद जो आहे, गारंटी वारो ईअं खणी चऊं त कमु करे पियो. ओरिएंट वारनि जा वॾा वड़ जिन असांजे प्रोग्राम में ताउन फरमायो. टैंग ज़रूरी आहे इफ़्तार महिल. टैंग जो मशरूब ॾाढो सुठो हूंदो आहे. जग टैंग जो इफ़्तार महिल जेकॾहिं दस्तरख़्वान ते हुजे त पोइ क्या ई बात आहे, मज़ो अची वेंदो आहे न. टैंग वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां ताउन फरमायो आहे. सूफ़ी वारनि जी वॾी महिरबानी, उन्हनि जा बि लख थोरा असांजे प्रोग्राम में ताउन फरमाइनि था. सूफ़ी नाम है एतमाद का. ऐं इन खां सवाइ जेकॾहिं तव्हांखे ख़ूबसूरत बणिजणो आहे, हूअं बि रमज़ान मुबारक जी बाबरकत महीने में ॿाहिरि घटि निकिरूं था, सो चहिरे ते हूअं ई रोज़नि जे करे बि नूर अची वेंदो आहे, पर जेकॾहिं अञा वधीक ख़ूबसूरती चहिरे में शादाबी गुलाबी रंगत आणणु चाहियो था त ए ब्यूटी क्रीम मार्केट में मौजूदु आहे. नालो लिखी छॾियो ऐं कंहिंखे ॿुधाए बि छॾियो, नालो सोलो आहे ए ब्यूटी क्रीम. उहो इस्तेमालु कयो ऐं चहिरे खे लॻायो, चहिरो ख़ूबसूरत बणायो. ए ब्यूटी क्रीम वारनि ताउन फरमायो, उन्हनि जी वॾी महिरबानी. Q&N वारनि जा बि खोड़ सारा सामान आहिनि जेकी असांजे हिन स्टूडियोज़ में बि मौजूदु आहिनि. किचन जे लाइ ॾाढा ज़बरदस्त आहिनि, खाइण पीअण जे लाइ ॾाढा ज़बरदस्त आहिनि. जाम सिहत उन्हनि जो ॾाढो सुठो शरबत आहे. उन्हनि जो Q&N वारनि जो Q&N वारनि जी वॾी महिरबानी जिन असां ताउन फरमायो आहे. हाणे पाण हलूं था मीज़ान जे किचन में, जिते असांजी अदी वासमा ख़ान ॾाढो सुठो को शेक तयारु करे पई. पुछा कयूंसि त थी वियो आहे तयारु या अञा देरि लॻंदी? जी अदी तयारु थी वियो आहे मुंहिंजे ख़्याल में. तयारु थी वियो आहे. वाह वाह. ऐं जेको शयुनि मां तव्हांखे इंग्रीडियंट्स ॿुधाया हुआ उन्हनि खे बसि असां ग्राइंडर में विझो ऐं मिक्स करे छॾियो. वाह वाह. ऐं थोरो जेका आहे असांजो हमदर्द जो रूह अफ़ज़ा जेको आहे, हे रिफ्रेशिंग ड्रिंक आहे, हे बि मां हिन में ॿ टे टेबल स्पून जेका आहिनि उहो विझो आहे. त हे ॾाढी एनर्जेटिक ऐं रिफ्रेशिंग ड्रिंक थी वई आहे. हाणे तव्हां सेहरी में इंजॉय कयो, अफ़्तार में इंजॉय कयो. इनमें केरा भी आहिनि, चीकू भी आहिनि, मिंट भी आहे, आलमंड्स भी आहिनि, खीर आहे, क्रीम आहे ऐं असांजो हमदर्द जो रूह अफ़ज़ा. माना सभिनी शयुनि खे मिलाए करे रूह अफ़ज़ा वरी अञा मज़ो ॿीणो करे छॾियो. वॾी महिरबानी अदी वासमा तव्हांजी. तव्हां असां सां गॾु हूंदा आहियो ऐं का सुठी शइ असांखे ठाहिणु सेखारींदा आहियो. सो असां सां गॾु मदद अली पालारी साहिबु असां सां गॾु आहे. मदद अली पालारी साहिबु
कुझु सुवाल अहिड़ा जेके आम रिवाजी माण्हू पुछा कंदा आहिनि, ज़हननि में हूंदा आहिनि त रोज़े में भला शुगर जी टेस्ट वग़ैरह कराए सघिजे थी या न, थोरो ॿुधाए छॾियो त ख़बर पए जेकी ज़ियाबतीस जा मरीज़ आहिनि। जी जी बिल्कुलु, रोज़े में शुगर जी टेस्ट कराए सघिजे थी। अच्छा जी हाँ, सही 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 सही। कॾहिं कॾहिं माण्हू पुछा कंदा आहिनि न, चवनि था त उलमा कराम अचनि था, मज़हबी स्कॉलर अचनि था, त उन्हनि खां अहिड़ियूं शयूं ज़रूरु पुछा कयो। अहिड़ी शयुनि सां रोज़े जो भॼण थिए थो जेके डायरेक्टली वञी तव्हांजे मैदे ते इफेक्ट कनि या अहिड़ी ड्रिप लॻे जंहिंसां तव्हांखे मैदे ते फ़ाइदो पहुचे, उन्हनि जी मना आहे। भला उल्टी जेकॾहिं अचे उल्टी जो छा थींदो आहे, रोज़ो टुटे थो या छा, इहो बि थोरो उल्टी जो मिक़दार आहे। जेकॾहिं एतिरी मतिलबु थोरी उल्टी आई ऐं तव्हां कढी छॾी, उन सां को फ़र्क़ु, पर उल्टी मुंहुं भर आई, यानी एतिरी उल्टी आई जो तव्हांजो मुंहुं भरिजी वियो। अच्छा अच्छा। ऐं मुंहुं भरिजी वियो ऐं मुमकिन जॾहिं मुंहुं भरिजी वेंदो त कुझु हिसो वापसि बि थींदो आहे, पोइ उन सूरत में रोज़ो टुटी वियो, पर उन ते रोज़े जो कफ़ारो न आहे। उहो सिर्फ़ु उहो रोज़ो जॾहिं माना ॿिया रोज़ा रखंदो, जॾहिं आख़िर में उहो सिर्फ़ु रोज़े जी क़ज़ा कंदो ऐं उनजो रोज़ो थी वेंदो। सही सही सही। ऐं ॿियो हिकिड़ो आम रिवाजी सवाल, भला इहे अॼु उहे शयूं तूं पुछा कयां जेके असांजे नाज़रीन जे ज़हन में हूंदा आहिनि सवाल। कन में भला का दवा वग़ैरह कन सूर कंदो आहे त पोइ माण्हू विझंदा आहिनि, के चवंदा आहिनि भाई हिन सां बि रोज़ो भॼी पवंदो आहे, छो त हर शइ जो रोज़ो आहे न। जी जी बेशक। इहो मूं तव्हांखे चए त जॾहिं तव्हां पुछंदा आहियो, मां हिकिड़ो बिल्कुलु फार्मूले ॿुधाईंदो आहियां। उन फार्मूले में हर माण्हू जेकॾहिं हिकिड़ी इहा ॻाल्हि ॾिसे त कई मसइला हल थी सघंदा। मतिलबु इहो इन सां रिलेटेड अगरि ॿिया बि हुजा, उहो मां जेको ॿुधाइण वारो आहियां, उन सां ॿिया बि ॿियनि मसइलनि जो बि हिन में हल मौजूदु आहे। सही सही। चूंकि रोज़ो मैदे जो, यानी हिकिड़ो साइंसी तौर मेडिकल तौर ते मैदे जो रेस्ट आहे। अच्छा। हर उहा दवा, कहिड़ी बि दवा जेका डायरेक्ट मैदे ते वञे, अच्छा, अगरि कन जो तव्हां पुछो आहे त कन में फोड़ो विझण सां अगरि उहो उनजो कन जो पर्दो फाटल, बाद माण्हुनि जे कन जा पर्दा फाटल हूंदा आहिनि या थोरो डैमेज हूंदा आहिनि, त उहो फोड़ो ॾिनो वेंदो आहे उन कन खे ठीकु करण जे लाइ। अगरि उनजे कन जो पर्दो फाटल आहे ऐं उहो फोड़ो कन खां हेठि वञूं महसूसु थो करे बाक़ाइदे, छो त हीअ जेको असांजो सिस्टम आहे न ENT, यानी अखि नक गलो, इहे टे ई चीज़ूं मतिलबु कहिड़ी दवा किथे बि विझो साॻा था पाण में गॾजनि। जी गॾजनि था, उनजो ज़ाइको टेस्ट महसूसु थिए थो। अगरि उनजो कन जो पर्दो फाटल आहे, उहा दवा जेकॾहिं हेठि हली थी वञे त पोइ उनजो रोज़ो भॼी पियो, टुटी पियो, न विझे। पर कन जे ॿाहिरां मतिलबु को अहिड़ो ज़ख़्म आहे जो कन जे अंदरि पर्दे ते न आहे, कन जे ॿारहें पासे कंहिं पासे बि आहे, उते दवा या मरहम लॻाए थो, उन सां रोज़ो न टुटे। सही 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 सही। नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माण्हू छा ख़्यालु आहे भला? जी बिल्कुलु सही, माशाअल्लाह। असां सां गॾु नवीद नासिर क़ादरी साहिब आहे। सो नवीद साईं खे पाण गुज़ारिश कयूं था त को सुठो असांखे नातिया कलाम ॿुधाइनि ऐं असांजे रूह खे राहत बख़्शनि ऐं असांजी दिलि मुनवर थिए। जी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इन नात शरीफ में हमद भी आहे, नात भी आहे, मूंसां मिली करे पढ़ाइजो। अल्लाह 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 चो अल्लाह 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 अल्लाह। जेड़ो सोहणो नबी थई नाम सजण दीदार अलाए छा हूंदो हो। जेड़ो सोहणो नबी थई नाम सजण दीदार अलाए छा हूंदो। तुंहिंजे रहमत वारे मदीने जो आका मंज़र भी अलाए छा हूंदो। अल्लाह 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 अल्लाह। साईं सभु आशिक़ पंहिंजी माशुकनि जी ॻाल्हि कंदा आहिनि, पर हीअ आशिक़ पंहिंजे माशुक जी ॻाल्हि थो करे। चए थो याकूब जे प्यारे यूसुफ ले हैरान ज़ुलेखा हिकिड़ी हुई। हाँ याकूब जे प्यारे यूसुफ ले हैरान ज़ुलेखा हिकिड़ी हुई। पर यूसुफ जो नज़ारो हिक पासे, मुझे आका जो मुरकण हिक पासे। अल्लाह 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 अल्लाह। ऐं चंड रोज़ मदीने
खां थो लॻी मुंहिंजे सजणनि खे त सलाम ॾिजां हाँ चंड रोज़ मदीने खां थो लॻी मुंहिंजे सजणनि खे त सलाम ॾिजां तूं छा चवंदे बीह गुंबद ख़ज़रा जे साम्हूं मुझे पीरियन खे त पैगाम ॾिजां अल्लाह 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 गुलाम नबी मैसर साहब छा थो चए हिन हुन सां हुज़ूर जे वसफ़न जी ओ गुलाम नबी भाऊ भेट न कर तो हिन हुन सां हुज़ूर जे वसफ़न जी ओ गुलाम नबी भाऊ भेट न कर तूं छा चवंदे ईअं चओ त ख़ुदाई आहे हिक पासे ईअं चओ त ख़ुदाई आहे हिक पासे हिक पल घुंड खोलण हिक पासे ईअं चओ त ख़ुदाई आहे हिक पासे हिक पल घुंड खोलण हिक पासे अल्लाह 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 सुभान अल्लाह माशाअल्लाह नंढी साईअ जो वक़्तु आहे नाज़रीन तव्हां असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम आहे तव्हांजो सलाम रमज़ान सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था मुअज़्ज़िज़ महिमान असां सां गॾु आहिनि सना ख़्वानी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजा महबूब दोस्त बि गॾु आहिनि सो उन्हनि खां सुठो नातिया कलाम बि ॿुधंदासीं पर मुंहिंजो हिन वक़्तु ख़्यालु इन पासे आहे त का न का सुठी ॼाण तव्हां ताईं पहुचायूं ऐं मदद अली पालारी साहिब मज़हबी स्कॉलर असां सां गॾु आहे त उनखां को न को अहिड़ो सुवालु कयूं जेको तव्हांजे ज़हन में हूंदो आहे ऐं उहो ई सुवालु मुंहिंजे ज़हन में बि हूंदो आहे मदद अली पालारी साहिब हर माण्हू पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां ख़ुशि रहण जी कोशिशि करे थो पोइ उन कोशिशि में के माण्हू कामयाबु थियनि था के माण्हू नाकाम आहिनि हर शइ अलाह ताला जी आहे पैसो आहे गाॾी आहे दौलत आहे शोहरत आहे नौकिरी आहे पर पोइ बि क़ल्ब खे सुकून नाहे क़ल्ब खे करार नाहे मज़ो नाहे इन क़ल्ब खे सुकून ॾियण जे लाइ छा कजे भला ॿुधायो इन में ॿ ॻाल्हियूं मां अर्ज़ु कंदुसि ऐं नाज़रीन बि जेके ॾिसी रहिया आहिनि उन्हनि थोरो तवजो सां ॿुधनि जी ऐं तव्हां शुरू में बि इंट्रोडक्शन में ॾाढी सुठियूं ॿ टे ॻाल्हियूं कयूं जी हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॾियणु सिखो खसणु न सिखो सही तव्हां जेतिरो खसींदो पोइ तव्हां चाहे केतिरियूं बि बदनी इबादत कयो तव्हां अगरि कंहिंखां का चीज़ खसी आहे ज़मीन खसी आहे दौलत खसी आहे उनजो हक़ खसियो आहे उनजी तनख़्वाह खसी आहे इवन का बि चीज़ उनखां खसी आहे तव्हां सभु कुझु इबादतूं कंदे बि सुकून कोन पाए सघंदो अच्छा सही सही तव्हां सुकून चाहियो था त ॾियणु सिखो माना कंहिंजो हक़ बि न खसियो हक़ बि न खसियो सही खसणु न सिखियो बल्कि ॾियणु सिखो ॾींदा वञो सही ॿी हिकिड़ी हदीस मूंखे ज़हन में आई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां आजिज़ी इख़्तियार कयो सही जेकॾहिं तव्हांजे झुकण सी आजिज़ी करण सी तव्हांजी इज़त घटिजे हिकिड़ो माण्हू सोचींदो आहे जीअं तव्हां ॾाढो शुरूअ जा लफ़्ज़ मूंखे यादि था अचनि ॾाढा सुठी तव्हां इंट्रोडक्शन बि कराई त केरु सोचींदो यार मां हिन ॾे हली कीअं वञा मां हिन जी आजिज़ी कीअं कयां मां त घटि थी वेंदुसि इहा असांजो उर्फ़ आम में इहो आहे अनापरस्ती आहे ज़िद आहे त मां ई मां चारि पैसा छा हथ में अची विया त बसि हाणे मां ई मां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं तव्हां आजी करण सां इनकिसारी करण सां तव्हांजी इज़त घटे त क़यामत जे ॾींहुं मूं मोहम्मद खां वठिजो ऐं ॿी जा चीज़ सुकून क़ल्ब जे लाइ हिकिड़ो बहितरीनु वज़ीफ़ो आहे जेको असांजे बुज़ुर्गनि जे तरफ़ां मूंखे उनजी इजाज़त आहे मां हाज़रीन मजलिस तव्हां जेके बि ॾिसनि था ॿुधनि था उन्हनि खे बिल्कुलु इजाज़त ॾेई रहियो आहियां त हर इंसान जे खाॿे पासे दिलि आहे दिलि जे तरफ़ जिते मूं दिलि ते आङुर रखी आहे उते तसवर कयो त असांजी दिलि थी करे अल्लाह 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 अल्लाह
इहो ज़िक्र तव्हां पचाईंदा वञो, तव्हां जिते बि आहियो, कहिड़े बि हालत में आहियो, कमु था कयो, कार था कयो, धंधो था कयो, बिज़नेस था कयो, पर पंहिंजी दिलि खे अलाह जे ज़िक्र में कयो। कंहिं अलाह जे आशिक़ सही चयो आहे त दस्त बकार दिलि बयार, हथ कम जे तरफ़ हुजे पर दिलि मिठड़े हुन यार जी तरफ़ हुजे। दिलि अलाह जी उन जी दिलि जी तार ओॾे ॻंढे छॾियो, अलाह ॾे ॻंढे छॾियो। तव्हां कमु कंदा रहो, बिज़नेस कंदा रहियो, धंधा कंदा रहियो, तव्हां दिलि में तसवर कयो त तव्हांजी दिलि थी करे अल्लाह अल्लाह अल्लाह, इंशा अल्लाह ताला तव्हां सॼी ज़िंदगी सुकून में रहंदो, तव्हांजो क़ल्ब करार रहंदो ऐं तव्हां इन सुकून क़ल्ब जे करे केतिरी बीमारियुनि खां, केतिरी मुश्किलातुनि सां तव्हां बची वेंदो। सही सही, इलाही माण्हू ॾिठा आहिनि मदद अली पालारी साहब मूं जेकी कमुकार बि कंदा आहिनि पर विरुद्ध बि जारी हूंदो आहे हुननि जो, विच विच में ॻाल्हाईंदा आहिनि पर विरुद्ध बि हुननि जो जारी हूंदो आहे। जी हा, बिल्कुलु। इहो हिकिड़ो वॾो इनाम आहे। मां वेठे पढ़ियो कि अलाह जे दरवेश जो वाक़ियो वेठे पढ़ो त हुन फरमात हिकिड़े शख़्स 10,000 दीनार जी तिजारत कई, यानी उनखे अॼो के जेकॾहिं करंसी में नोट कयूं, कन्वर्ट कयूं त मे बी करोड़नि में थी वञे, पर हुनजी तवजो जॾहिं दिलि ते कई ॾिठी त हिन हिकिड़े सात जे लाइ, हिकिड़ी घड़ीअ जे लाइ बि हुनजी दिलि अलाह खां गाफ़िल न थी आहे। सही 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 सही। ऐं हुनजे बुज़ुर्गनि तीअं ॾाढो सुठो मिसाल ॾियनि था त ईअं न आहे त तव्हां जेकॾहिं ज़िक्र था कयो त तव्हांखे दौलत न हुजे, तव्हां फ़क़ीर हुजो, नंगा हुजो, ईअं न आहे। त उन्हनि फरमाए मिसाल तव्हांजे अलाह जे ज़िक्र जी ईअं आहे, दुनिया जी ईअं आहे जीअं कश्तीअ जे लाइ पाणी ज़रूरी आहे। सही सही। इहो ई पाणी कश्ती जे अंदरि अची वियो त बुॾी वेंदी। इहा ई दौलत तव्हांजी दिलि में घर करे वेई, पोइ चाहे उहा दौलत करोड़नि जी घर करे या 10 रुपयनि जी घर करे। त मदद अली पालारी साहब हदीस पाक आहे न त ख़ुदा ताला जी मोहबत ऐं दुनिया जी मोहबत हिकु दिलि में जमो नथी थी सघे। ॿई अलॻि अलॻि शयूं आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि ते यादि आई त अलाह ताला साईं रब्बे बारी ताला पूरी दुनिया जेका ख़लकी आहे न, जेका दुनिया ख़लकी आहे, किथे बि कंहिं चीज़ खे पंहिंजे रहण जी जॻह करार को ॾिनो आहे, पर अलाह ताला फरमायो त मां नथो समाइजी सघां आसमाननि में, ज़मीननि में, इल्ला बिल क़ल्बिल मोमिन, मगर मोमिन जी दिलि में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वॾी महिरबानी साईं मदद अली पालारी साहिब, तव्हां अॼु असां सां गॾु हुयो, क़ीमती टाइम ॾिनो, सिखण जे लाइ कुझु मिलियो। लख थोरा अदा नवीद नासिर कादरी साहिब तव्हांजा बि, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। आख़िर में वेंदे वेंदे असां हाफ़िज़ नदीम अली बोज़दार साहिब खां नातिया कलाम ॿुधंदासीं। तव्हांजी महिरबानी बि मञी छॾियूं था, तव्हांजा बि लख थोरा। तव्हां खां आख़िर में नात ॿुधंदासीं। अॼोको प्रोग्राम तव्हांखे यकीन सुठो लॻो हूंदो। हयाती बख़ैर, सरन ख़ैर हुजे। सुभाणे वरी हिन ई प्रोग्राम में रमज़ान मुबारक जूं बरकतूं, फज़ीलतूं ऐं रहमतूं शेयर कंदासीं, कचहरियूं कंदासीं पाण त कीअं इहे बरकतूं समेटे वठूं, कीअं झोल पंहिंजा रहमतुनि सां भरे वठूं। आख़िर में जीअं मदद अली पालारी साहिब ॻाल्हि कई त ज़िक्र कजे क़ल्ब खे करार ॾियण जो, त हूअं बि वांदे वेहण खां बहितर आहे त अलाह पाक जो ज़िक्र कजे, उनजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र कजे त अञा वधीक दिलियूं रोशन थियनि थियूं। इरशाद जागीरानी तव्हां खां मोकिलाए थो पंहिंजो, पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो, पाड़े वारनि जो, बुखाइलनि जो, यतीमनि जो, मिसकीननि जो, मुहताजनि जो ज़रूरु ख़्यालु रखिजो। असां पारां अलावा ई पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। जी औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुंहिंजे अमलनि मूंखे मारियो, मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो। मुंहिंजे अमलनि मूंखे मारियो, मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो। मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो। जिते तुरंदो सजण तोरियो, गुनाहनि जो आहे पुड़ गोरो। जिते तुरंदो सजण तोरियो, गुनाहनि जो आहे पुड़ गोरो। शफ़ा जी नज़र, शफ़ा जी नज़र मुॾे निहारियो, मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो। मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो। लॾे तोॾां लॾे वियो हां, सौदाअनि में सड़ी वियो हां।
हाँ लॾे तोॾां लॾे वियो हाँ सौदान में सड़ी वियो हाँ सवाबन खे मूं न सारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो आहियां परदेस में साईं कयो नज़रे करम साईं हाँ आहियां परदेस में साईं कयो नज़रे करम साईं ग़रीबन जी वाग वारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो ॾोहन में मां ॾहे सरहा मेरो मंदड़ो मां महे सरहा हाँ ॾोहन में मां ॾहे सरहा मेरो मंदड़ो मां महे सरहा खुदा जे दुश्मन मूंखे खारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो मुंहिंजा साईं मुंहिंजो बेड़ो तारियो सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।